दोस्तों, गुलज़ार मंगसी जो ही नायाब एल्बम आहे, ज़बरदस्त एल्बम आहे। कलाम जा ॿोल आहिनि कहिड़ियूं ॻाल्हियूं कहिड़ा वाइदा। ज़बरदस्त कलाम आहे ऐं पुराणो कलाम आहे ऐं उमेद कयां थो तव्हां सभिनी खे ही पसंदि ईंदो ऐं हिन जा ॿोल तमामु बहितरीनु आहिनि ऐं ही इश्किया कलाम आहे ऐं इंशाअल्लाह सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदो। ऐं जेकॾहिं अव्हां खे पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। अचो त ॿुधूं। ओला वो म्या ओला गरीब आया मिसकीन आया गरीब आया मिसकीन आया तदगी तोखे नथो वणा बराबर अली गुल मगसी की हथ खणा बेली सुहणा तुझे सिकमा। दोस्तों इन कलाम ले फरमाशा रतो देरो खां मज़हर अली खोखर ऐं मीर हसन महेसर। दोस्तों ये कलाम अली गुल मगसी जो जेको मुंहिंजो भाउ आहे ऐं हिते मूंसां वेठो आहे। आज के ॾिसी ऐं पंहिंजे महबूब खे छा थो चवे। कहिड़ियूं ॻाल्हियूं कहिड़ा वाइदा कहिड़ियूं ॻाल्हियूं कहिड़ा वाइदा कूड़ा कसम की हजार जानिब कह चई कर प्यारो ओ कूड़ा कसम की हजार जानिब कह चई कर प्यारो। कहिड़ियूं ॻाल्हियूं कहिड़ा वाइदा कहिड़ियूं ॻाल्हियूं कहिड़ा वाइदा कूड़ा कसम की हजार जानिब कह चई कर प्यारो। सिंधी फोक म्यूज़िक चैनल में अव्हां खे भली कार चवंदा।
दोस्तों जेकॾहिं अव्हांखे अहिड़ा पुराणा कलाम पसंदि आहिनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक बि ज़रूरु कंदा त जीअं अव्हां ताईं नोटिफिकेशन पहुचंदा वञनि ऐं तव्हांखे आरामु अचे।